बुलबुले मेहरान रुबीना कुरैशी जी अॼु ॿी वरसी मल्हाई पई वञे। संदसि केतिरा ई ॻायल गीत अॼु बि झर झंग में मक़बूल बणियल आहिनि। 10 अक्टूबर 1940 ते अलाही बख्श शेख जे घर में जन्म वठंदड़ रुबीना कुरैशी फन जी दुनिया में पंहिंजो वॾो नालो कमायो। हैदराबाद सां तालुक़ रखंदड़ रुबीना कुरैशी सिंधी, उर्दू, पंजाबी, सराइकी, फारसी ऐं चीनी ज़ुबाननि में गीत ॻाए वॾी शहरत माणी। हिन जो मशहूर गीत ॾाची वालिया मोड़ महारवे तमामु घणो पसंदि कयो वियो। हुआ 1970 में चइनी सूबाई रेडियो स्टेशन्स ते परफॉर्म कंदड़ पहिरीं सिंधी गुलकारा हुई। हिन जो सच सरमस जो ॻायल बोल मन में अल्लाह सो तन में अल्लाह बि तमामु घणो मशहूर थियो। रुबीना कुरैशी जे रेडियो हैदराबाद ते कम करण दौरान नाले वारी फिल्म स्टार मुस्तफ़ा कुरैशी सां मुलाक़ात थी, जंहिं बाद हिननि 19 सेप्टेम्बर 1970 ते शादी कई। हिन राग जी सिखिया उस्ताद मोहम्मद इब्राहिम, उस्ताद मोहम्मद जुम्मन ऐं बाद में वरी छोटे उस्ताद गुलाम अली खां वरिती। रुबीना कुरैशी शाह लतीफ़ एवॉर्ड समेत केतिरा ई एवॉर्ड पंहिंजे नाले कया। हिन भिटाई जे सूरमीन खे ॻाए बुलबुले मेहरान जो लक़ब पिणु माणियो। रुबीना कुरैशी 13 जुलाई 2022 ते कराची में लाॾाणो करे वई। संदसि क़बर अब्दुल्ला शाह गाज़ी जे अहाते में आहे।